Bismillahirrahmanirrahim. Subhanallah. Alhamdulillahi Rabbil Alameen. Subhanallah. Wal aqibatu lil muttaqin. Subhanallah. Wassalatu wassalamu ala rasulihil nabiyil amin. Subhanallah. Wa ala alihi wa ashabihi wa ahle baytihi wa awliya'i ummatihi wa jami'i ummatihi wa ahle sunnatihi ajma'in. Subhanallah. Amma ba'du फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। Subhanallah. अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। Subhanallah. वन्नज्मि इज़ा हवा मा दल्ला स्वाहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। Subhanallah. क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सलात जी जुबार वडे आवाज सा पुकार सोने हबीबन करीबन जा हुबदार चुप न रहंदो जुबान ऐ चप सोने हबीबन करीमन जे दरूद सलातो सलाम सा इंशाअल्लाह मसरूर थीदा आका हुजूर जी बारगाह में जल्दी जल्दी हाजिर बहुजूर थी। Subhanallah. Subhanallah. अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। जय के हाज़री भरणिया बुलंद आवाज़ सां इश्क सां आका हुजूर जी बारगाह में खुलूस ऐं प्यार मोहब्बत सां पढ़ंदा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिब ताज व अला आलिका व अस्हाबिका या साहिबल मीलाद वल मेराज। Subhanallah. अल्लाह जी नालो तीअं वॾो आसरो ख़ालिक तुंहिंजी कांध जो परो पांध न को नालो रब संदो रहियो आहे मरूह में। Subhanallah. या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह तू समो ऐं गंदरी
या शफी अल मदनबीन तो समो आओ गंदरी मुंह में ऐबन लख मुझे नहींडे हाल जी तोखे आहे सब परख कारण रब अलख मतमा गर मटे कारण रब अलख मतमा गर मटे सुभान अल्लाह मोजा हाल हबीब के सबा सारे कजय मोजा हाल हबीब के सबा सारे कजय ऐबन भरियो आहियाला ऐबन भरियो आहिया दिल भरी मोह न मट जाए प्री मोह न मट जाए मोजा हाल हबीब के सबा सारे कजय रोज़े पाक रसूल ते पहरा चो जय सलाम रोज़े पाक रसूल ते पहरा चो जय सलाम वो हाजिर थी हुजूर में हाजिर थी हुजूर में सारा सूर सलजे हाजिर थी हुजूर में सारा सूर सल जाए मोजा हाल हबीब के सबा सारे कजय दिल ठरे हुजे तो सुभान अल्लाह तो ॿुधा ॾाढी आवाज़ सां सुभान अल्लाह जी बुखल न कजाए इहो अल्लाह ताला जी तारीफ़ में सोहणो सोहणो आजियाणो आहे सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह मेराज माणियो मुस्तफ़ा गल वसल जी पाए किबा वासल वनी थो रहनुमा बलगलोला बकमाल ही अहमद अहद थिया दू बदू अहमद अहद थिया दू बदू मतलूब तालिब रो भरो मजहर खुदा जो हूँ बहू कशफत जाब जमाल मजहर खुदा जो हूँ बहू
कशफ दुजा जमाल ही चावस्त क्या सरदार जी कौनैन जे सरदार जी महबूब ने कतवार जी हसनत जमीओ खिसालही अहमद अली मलको फलक सलवात चैथी सब खलक मोमिन पढ़ो मज हर पलक सल्लो अलैहि वालही सलात शरीफ दा देवासा सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ी वकार उलमाए किराम कुर्रा हजरात सोने हबीबन करीमन जी मदह गईंदड़ सना गईंदड़ नात गईंदड़ आशिकन जे रूह के झुमाईंदड़ नात खान सुभान अल्लाह। सोहनी ऐ प्यारी मेराज नबी जे जलसे में आयल सोने नबी जा आशिकाओ प्यारी जमात अस्सलाम वालेकुम। मुखाग में मौलाना मोहम्मद हसन सोहरवर्दी साहब खिताब पिया कन मुखे बाहर वजड़ो आ तबीयत भी नासाजा पर महबूब जी बारगाह में मां हर वक्त अर्ज कंदो आ मुंहिंजा मौला आखिर ताईं मूंखे ऐं पंहिंजे हबीब करीम जी सना खानी कन के घुराईंदा आहिनि आलिम वॾा घुराए उन्हनि जूं दिलियूं ठारींदा आहिनि। सुभान खुदा करे उन्हनि जे इश्क में उन्हनि जे वक्त में उन्हनि जी इज्जत में उन्हनि जे वकार में उन्हनि जी खिदमत दीन में अल्लाह ताला वॾो उरूज नसीब फरमाए आमीन। दोस्तों हजरत रोज़ा धनी रहमतुल्लाह अलैह जो फैजान भी मौजूद है। हजरत गौसुल आलमीन जो फैजान तो जाते काथे मौजूद ही मौजूद। सुभान अल्लाह। असांजे मथू बेई छपर छाव आहिनि। सुभान अल्लाह। असांजे लाइ वॾी रहमत आहे वॾी बरकत आहे। अव्हां जी खिदमत में पढ़ियल कुरान पाक जी आयत वरी नात खान भी वेठा आहिनि उहे भी तव्हांजी ड्यूटी ॾींदा। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाया वन नज्म इज़ा हवा। सुभान अल्लाह। जेकॾहिं कई मामले ते को कुरैशी बादशाह को सैयद बादशाह को मुअज़्ज़ज़ को आलिम दीन जेकॾहिं कई ॻाल्हि में बाबा साख खणे तो मां साख तो ॾियां हे ॻाल्हि सची आहे अगला माण्हू हुन ॻाल्हि ते एतमाद कंदा बाबा आलिम दीन थी करे साख खणे थो छड़ी ॻाल्हि नथो करे कसम खणे थो ऐं जेकॾहिं को सैयद आले रसूल आले बैत ज़ाहिद मुत्तकी परहेज़गार आहे उहो कसम खणे थो तो हुन जी ॻाल्हि ते एतमाद ज़रूर कंदा। जेकॾहिं न कंदा ॿिया बि माण्हू चवंदा तोखे शर्म नथो अचे एॾी ज़ात ऐं वाला सिफ़ात एॾी शख़्सियत कसम खणे थो त हुनजो बि एतबार नथो करे। जेकॾहिं दुनियावी रस्म रिवाज मूजिब जेकॾहिं को कसम खणी आलिम दीन सैयद आलिम सगोरो या को अल्लाह जो नेक माण्हू मुत्तकी परहेज़गार कसम खणे हुनजी कसम जो एतबार आहे पर जेकॾहिं अल्लाह पाक कसम खणे तो हुनजो छा चवंदे। सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन फरमाए थो वन नज्म इज़ा हवा मूंखे कसम आहे उन्ही चमकंदड़ सितारे जो मूंखे कसम आहे हुन चमकंदड़ सितारे जो जंहिं रात में आलम बाला खां लामकानन खां फर्श ज़मीन ते लथो मूंखे उन्ही मोहम्मद अरबी जो कसम आहे। माण्हू चवंदा आहिनि एतराज़ कंदा आहिनि त नबी सही
आसमानन के करास करे, लोह कलम अर्श कुर्सी का करास करे, लाख मकानन ते पहुंचो किए। रब फरमाए तो चरिया हिन गाल जी विचार न कर, मां त कसम खड़ी चवा थो मुझे नबी पाक जो मथे अचर कमाल न है। मुझे नबी जो अर्श आला उला के छड़े हिन धरती के हिन गुनाहगारन के आबाद ऐ सवारन सिंगारन वालो कमाल आ। सुभान अल्लाह। वन नज्म इज़ा हवा, कसम उन चमकंदड़ सितारे जो जेको आलम बाला खा अर्श ओला खां लही करे हुन रात में अल्लाह तबारक व तआला जो हबीब जमीन ते हेठ आयो आ। अल्लाह सही हुन रात मेराज जी रात जो कसम थो करे। सुभान अल्लाह। कमाल त उहो आ, अल्लाह सही फरमाए थो कमाल त उहो आ। हे जो अर्श ओला वारो जहान आ, मथू जहान आ, ये तो हबीबन करीमन जो पंहिंजो आ। हज़ारे साल सोनो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आदम अलैहिस्सलाम खां भी अग सोनो नबी पाक नूर जी शक्ल में रहो, अल्लाह जी इबादत करदो रहो। हज़ारे साल जिब्राइल भी अन्या हुन सोने नबी पाक जी उम्र में दंग रह जियो और चवण लगो या रसूल अल्लाह मुखे खबर ना है तो मां मुझी उम्र केतरी आ। नबी सही इहो फरमायो है भी ए जिब्राइल तो जी उम्र जी खबर इतनी पौंदी मां तो के बुधायो तू पांजी का अलामत निशानी ता बुधा। अर्द कयई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे भी उम्र जी पांजी जी खबर ना है। हिकड़ो सितारो उभरंदो हो ऐ 70,000 साल तई बीठल रहंदो हो, वरी वो 70,000 साल को पो हेठ लही वेंदो हो, 70,000 साल तई हेठ लथल रहंदो हो, वरी 70,000 साल को पो उभरंदो हो। एड़े सितारे के 70,000 लहंदे 70,000 साल उभरंदे मां 72,000 भेरो ॾिठो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा जिब्राइल हुन सितारे के आज सुञाणे वेंदे। सुभान अल्लाह। हुन सितारे के आज सुञाणे वेंदे। अर्द की कुर्बान वञा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे हिकु ॿिया भेरा ॾिसबो आहे हुनखे बि सुञाणे वञिबो आहे। जंहिंखे 70,000 साल ताईं बीठे मां चमकंदड़ ॾिसंदो होसि, वरी 70,000 साल खां पोइ उभरंदो पोइ बि ॾिसंदो होसि, हुनखे 72,000 भेरो ॾिठो आहे अञा न सुञाणींदुमि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ जिब्राइल हाणे होशियारी वठिजाए, होशियारी वठिजाए। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आका हुजूर जे मथू तजल्ली वचू 70,000 नूर जे मथू पर्दो आयल हो। सोनो नबी पाक छड़ो हिकड़ो पर्दो जो कयई जिब्राइल अलैहिस्सलाम जी राड निकती अर्द गई वल्लाह ज़ालिकल कौकब वो के कसम अल्लाह जो वो सितारो बंद आई आयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वो तो सितारो तव्हां ही आयो। सुभान अल्लाह। जाते जिब्राइल अलैहिस्सलाम 72,000 साल भेरो ॾिठो वो काथे ॾिठो धरती ते आसमानन ते अर्श बाला ते पो जेको एतिरा हज़ारे साल अल्लाह जो हबीब मथे रहे हो जान हुन जे लाइ बिछो या पहुंचो जॾहिं पंहिंजो त मञणो पवंदो रब्बुल आलमीन जेको कसम खयो आहे वन नज्म इज़ा हवा मूंखे कसम आहे उनी चमकंदड़ सितारे जो जंहिं रात मेराज वारी रात हो मोहम्मद मथे खां हेठ ज़मीन ते लथो मूंखे उनी पाक मोहम्मद अरबी जे सितारे चमकंदड़ जो कसम आहे। नो सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हेठ अचण त कमाल आहे।
मथे वञण को कमाल कोन्हे हो त पंहिंजे ॾिठल जहान ॾे वया पर पाण बि वया सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आजियाणो बि थो वॾे इस्तक़बाल सां वया वॾी ॼञ सां वया वॾी नूरानी बरात सां वया जिब्राइल मीकाइल इसराफील इज़राइल गुलामी ॾियण वारा हुया 70,000 साल मलाइक 70,000 मलाइक हुन सां गॾु हुया सोनो नबी वॾे शान शौकत सां वयो एक बंदोबस्त कयो हो अल्लाह जॾहिं को कहीं ॾे वञे तवज्जो आहे सुभान अल्लाह त ॿुधायो सुभान जॾहिं को कहीं ॾे वञे अचण वारे जो इस्तक़बाल जंहिं ॾे वञे उहो ई कंदो आहे अल्लाह तबारक व तआला ॼण त ईअं फरमायो कसम खणी करे ऐं कलमे पढ़ण वारो ऐं मुंहिंजे नबी पाक जा मुरीद हो ऐं मुंहिंजे नबी पाक जा चाहण वारो कलमे पढ़ण वारो जॾहिं महबूब हेठ अचे ओ तव्हां ॾे आयो आहे मिलादुन नबी जो जश्न तव्हांखे मल्हाइणो आहे जुलूस तव्हांखे कढणा आहिनि छो त तव्हां ॾे महबूब जो आयो आहे तंहिं करे जलसा बि तव्हांखे कढणा आहिनि जुलूस बि तव्हांखे कढणा आहिनि डेकोरेशन बि तव्हांखे करणो आहे ऐं शामियाना बि तव्हांखे लॻाइणा आहिनि छो त महबूब तव्हां ॾे आयो आहे पर मेराज वारी राति जंहिं महिल मथे आयो तव्हां आरामी हूंदो पोइ नूरानी ॼञ पाण मोकिलींदोमांस सुभान अल्लाह आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं मलाइकन के मोकले करे 70,000 साल 70,000 मलाइक सूदो ॼञ कहे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में बुराक वठी करे वया ऐं बुराक एॾो तेज रफ्तार हो जेस ताईं हुन जी नज़र वञे हा वो बिजली वांगुरु उॾामंदो हो ऐं ओस ताईं हुन जो पहिरियों कदम वञे हा हज़रत आका हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में जिब्राइल अलैहिस्सलाम जंहिंमहिल वियो हुन सोनो नबी साईं अॻे हर राति सुजागी कंदा हा इबादत कंदा हा पर जंहिंमहिल मेराज वारी राति थी मेराज जो वाक़ियो कॾहिं थियो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 52 साल उमिरि हुई सन नबी साईं जे एला इज़हार नबूवत खां 12 साल हुयो 40 साल त सोने नबी साईं इज़हार नबूवत न कयो 40 साल उहे 12 साल ॿिया 52 साल के महीना के ॾींहुं सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक हुई सॼी राति इबादत कंदा हा ऐं हत्ता तबर्रमत क़दमाहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾी इबादत कंदा हा नफ़िल पढ़े नबी साईं जा पेर मुबारक सुंजी वेंदा हा वरम अची वेंदी हुई ऐं दुआ कहिड़ी घुरंदा हा अल्लाहुम्मा फ़िल उम्मती मुंहिंजा मौला मां इबादत हिन करे कयां थो मुंहिंजी उम्मत ॾाढी गुनाहगार आहे हुन जी पारत थी सुभान अल्लाह नमाज़ न पढ़ण वारा अल्लाहु अकबर जे सॾ ते नाचण वारा ॾिस त सही तुंहिंजो प्रीम तुंहिंजो दिलबर मुंहिंजो दिलबर तुंहिंजो नबी मुंहिंजो नबी तूं असांजे लाइ केॾा इशारा करे वियो आहे केॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे वियो आहे अफ़सोस सरदार जे गिला छाडी शिकायत छाडी जॾहिं रब्बुल आलमीन जे चूतों चवण ते नाही पोइ वरी गिला छो थो करे पोइ तुंहिंजा पंहिंजा बि तुंहिंजा रुसी वेंदा उहे बि तुंहिंजी गिला शिकवा कंदा छो त रब्बुल आलमीन जे सॾ जो क़दुरु तूं न कंदे काथूं तोखे क़दुरु मिलंदो ई कोन इज़त मिलंदी क़दुरु मिलंदो त अल्लाह जे सॾ ते अची भॼी करे मथो झुकाईंदे रब्बुल आलमीन घर में भी इज्जत ॾींदो ॿाहिर भी इज्जत ॾींदो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी
जेको बहानो घणा सबब आहिनि मेराज थियण जा। हिकु हदीस उहा बि हुन जो हिकिड़ो हिसो बयान करे मां पंहिंजे मारूज़ात खे ख़तम थो कयां। अल्लाह जा मलाइका कुर्बैत मलाइक 4 आहिनि। जिब्राइल अलैहिस्सलाम, मीकाईल अलैहिस्सलाम, इसराफील अलैहिस्सलाम, इज़राइल अलैहिस्सलाम। ये 4 अल्लाह जा कुर्बैत मलाइका है। सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बार ये मलाइका पान में कई मसले ते अटकी पिया, जेड़ो थी पियो। कफारात उहे केड़ा कम आहिनि जंहिंजे करण सां गुनाह मिटजी था वञनि। सुभान अल्लाह। दर्जात उहे केड़ा कम आहिनि जंहिंसां इंसान जो दर्जो अल्लाह जी बारगाह में मथे कुर्बैतो थी थो वञे, रब जी बारगाह में मुकर्रब थी वञे। मुंजियात उहे केड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे करण सां इंसान खे हर बला आसमानी ज़मीनी खां अल्लाह ताला छुटकारो अता फरमाए। उहे केड़ियूं शयूं आहिनि जेके मुहलिकात जंहिंजे करण सां इंसान हलाक तबाह बर्बाद थी वेंदो आहे, उहो सिधे पेरे ते न अची सघंदो आहे जस्ते अल्लाह जी बारगाह में तौबा तैब न थिए। इन्ही ॻाल्हियुनि ते हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम, हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम, हज़रत इसराफील अलैहिस्सलाम, हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम इन्ही पे बहस मुबासे में शुरू थिया। हो चवण लगा त दर्जात फलानी शया, कफारात फलानी शया, मुंजियात फलानी शया, मुहलिकात फलानी शया, बिया 3 न मनन, वरी 2 मनन त 2 बिया न मनन। हुनन जो पाण में थी पियो झगड़ो। अल्लाह हुनन चयो त झगड़ो करण जी केड़ी जरूरत आ, हलदा अल्लाह जी बारगाह में अर्ज पेश कदो, या अल्लाह असां इन गाल में उलझी पिया आहियूं, मेहरबानी करे तू असांजो हिन जो मसलो हल करण फरमा, फैसलो करण फरमा। अल्लाह जी बारगाह में जॾहिं इहे 4 मलाइक वया, तू असां भी फैसलो करेंदा आहियूं न। ॿई धुरियूं वञी करे पाण में ठाह वारी सूरत कंदा आहियूं। हज़रत जब इहे मलाइक कुर्बाता इहे भी अल्लाह जी बारगाह में वया, अर्ज कयूं या अल्लाह असां इन गाल में उलझी पिया आहियूं, पाण में इख्तलाफ थी पियो आहे। कफारात गुनाह मिटाइण वारियूं कहिड़ियूं शयूं, दर्जात दर्जे वधाइण वारियूं कहिड़ियूं शयूं, मुंजियात छुटकारो ॾींदड़ कहिड़ियूं शयूं, मुहलिकात हलाक कंदड़ कहिड़ियूं शयूं। असां हिन ॻाल्हि में पाण में मुतफ़िक़ नथा थियूं, तू फ़ैसिलो करण फरमा। अल्लाह तबारक व तआला फरमायो, फ़ैसिलो तव्हां मूं वटि वठी आया हो, मां तव्हांजो फ़ैसिलो अहिड़ी ज़ात बाबरकात जे हथारां करींदुसि जंहिंमें तव्हां सभु मुतफ़िक़ थींदो। मां तव्हांजो अमीन मां थो चूंडियां। ओ कहिड़ो आहे? ओ अमीन आहे मुंहिंजो दिलबर, सभिनी नबियुनि जो नबी, सुभान अल्लाह, सभिनी नबियुनि जो सरदार, मुंहिंजो महदार, मुंहिंजो दिलबर, मुंहिंजो महबूब, जंहिं जे लाइ मां सॼी काइनात ठाही आहे, ऐं दुनिया भी हुन जे लाइ ठाही आहे, वरी आख़िरत जो माशर जो मैदान भी हुनजी इज़त वधाइण ॾेखारण जे लाइ कयो। त मूंखे कहिड़ी ज़रूरत हुई? मूंखे ख़बर आहे कहिड़ो गुनाहगार आहे, कहिड़ो बदकार आहे, कहिड़ो जन्नत जो हक़दार आहे, कहिड़ो दोज़ख जो हक़दार आहे। मूंखे सॼी ख़बर हुई। तौर करण जी कहिड़ी ज़रूरत हुई, ऐं मीज़ान लगाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई, माण्हुनि खे गॾाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई। ए सॼो जहान हिन करे कयो आहे ताकी अॻियां बि ॾिसनि, पोयां बि ॾिसनि त महबूब जो शान केतिरो वॾो आहे। नबी बि ॾिसंदा वतन, हुनजी उम्मती बि ॾिसंदा वतन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमाए, हिकिड़ी रात मां अहिड़ी मुक़रर कंदोमांव, नालो मेराज जो हूंदो, दीद
दीदार मां पाण रब्बुल आलमीन हुन महबूब जो दीदार कंदुम भी सही कराईंदुम भी सही उहा रात मुकरर करे मां मथे घुराईंदुम ऐं उते इते अची करे उहो हबीब पाक तव्हां जा सभिनी जा बयान ॿुधंदो हर हिकु तव्हां बयान ॿुधाइजो महबूब अहिड़ो अहिड़ो फ़ैसिलो कंदो जंहिंमें सभिनि खे इत्तेफ़ाक ऐं इत्तेफ़ाक बि हूंदो ऐं हुन सां गॾोगॾु उन्हनि जी दिलड़ियूं बि ठरी वेंदियूं अल्लाह जी बारगाह में हज़रत जिब्राइल हज़रत मीकाइल हज़रत इसराफील हज़रत इज़राइल सभिनी अर्ज़ कयो या अल्लाह इहो अमीन असांखे क़बूल आहे इहो अमीन असांखे मंज़ूर आहे जेको फ़ैसिलो कंदो असांखे हर फ़ैसिलो हुनजो बरसरे चशम अखियुनि ते आहे असांखे क़बूल आहे अल्लाह तबारक व तआला हिनी मेराज जे बहाने में अल्लाह तबारक व तआला उन्ही मलाइकन कुर्बातन जो फैसले करण जे अला मकान ते कुर्सी ते वेठो फैसलो करण फरमाया सुभान अल्लाह जो उकदा मलाइक हल न करे कई मुद्दत साल हजारों में जो उकदा मलाइक हल न करे कई मुद्दत साल हजारों ने हजारों में वो उकदा मेरे प्यारे नबी हल हल फरमा दिया चंद इशारों में सुभान अल्लाह पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में मलाइक ता मेराज दा वक्त घरायन फरमा इनी मु या हदीस पाक दा हदीस पाक मु पहिरियों पहिरियों कफारात उहे केड़ा कम आहिन जे जे करण सा गुनाह मिट जीवेदा आहिन सुभान रब्बुल आलमीन गुनाह मिटे छडींदो आ सोनो नबी पाक सल्लल्लाहु जिब्राइल में इसरा मीकाइल अलैहि सलाम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कफारात केड़ी शयूं आहिनि हज़रत ने इसराफील अलैहिस्सलाम अर्ज़ कयो या अल्लाह दर्जात केड़ी या रसूल अल्लाह दर्जात केड़ी शयूं आहिनि वरी हज़रत जिब्राइल अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंजियात छुटकारो ॾींदड़ केड़ी शयूं आहिनि हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुहलिकात केड़ी शयूं आहिनि केड़ी शयूं हलाक कंदड़ आहिनि मां तव्हां जे साम्हूं जेके गुनाहनि खे मिटाइण वारियूं ॻाल्हियूं आहिनि सोने नबी पाक बयान फरमायो वो अर्ज़ करे मां पंहिंजे मारूज़ात के खत्म थो कयां अल्लाह तबारक व तआला जे हबीब फैसले फरमान वाले नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ ऐ जिब्राइल मीकाइल इसराफील इज़राइल जेके कफारात आहिनि गुनाहनि खे मिटाइण वारियूं उहे टे शयूं आहिनि पहिरीं पहिरीं शइ ही आहे मुंहिंजो उम्मती मुंहिंजो कलमो पढ़ण वारो जंहिं महिल सर्दी अचेसि त कामिल वज़ू करे इहो न ॾिसे त हे सर्दी आहे थधो पाणी आहे वज़ू करण न आहे तेल न मकड़ो आहे न कामिल वज़ू करे सर्दी में भी कामिल वज़ू करे गर्मी में गर्म पानी मिले तंहिं हूंदे भी कामिल वज़ू करे ताकि सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मूजिब मां कामिल वज़ू कयां त रब्बुल आलमीन जी मोहब्बत जो कुर्ब जो हक़दार थिया जंहिं महिल हो कामिल वज़ू करण फरमाइंदो आहे रब्बुल आलमीन हुन जा जेके भी कयल गुनाह हूंदा आहिनि सभु माफ़ फरमाए छॾींदो आहे सुभान अल्लाह ॿियो कम कहिड़ो आहे जंहिंजे करण सां गुनाह मिटजी वेंदा आहिनि उहो ॿियो कम आहे नमाज़ बाजमात पढ़े जेकॾहिं वारे पाणी जे वारे ते बीठो आहे हर रकाहींदो बीठो आहे जेकॾहिं भर में मस्जिद अथी ठीक ना मस्जिद आहे जंहिं महिल नमाज़ जो वक़्तु थी वञे हुन वक़्तु अल्लाहु अकबर जो सॾु थिए हय्या अल सलाह हय्या अल फलाह जो सॾु थिए ॿिए कम खे मोकल कजांइ रब्बुल आलमीन की बारगाह में सजदो कजाए जय वाही ते भी करे सजदो कंदे जय जमीन ते भी करे सजदो कंदे रब्बुल आलमीन हुन जी पैदावार में एडी बरकत अता फरमाईंदो खणंदे खुटी न सघंदे अञा भी वधण कार सुभान अल्लाह
जेकरे नमाज बा जमात सा जेकरे मिलियला जेकरे गोठ में तो जे गोठ जे अंदर बा जमात नमाज थी दिया त भजी करे नमाज बा जमात पढ़ इहो भजी करे हिक हिक विख खणी वेंदे अल्लाह तबारक व तआला तो जा गुनाह माफ फरमाईंदो वेंदो हे मुझे हाज़री जे लाइ कदम खणे तो विखा खणे तो महन जा गुनाह माफ तो करे छड़िया अगियो बंगी जिंदगी जाने त हे जाने पोया गुनाह माफ करे छड़िया वरी जयमाल क्यों कम कहिड़ो आ जंहिंजो जेको गुनाह जो कफारो थियण वारो आ गुनाह मिटजण वारा आहिनि उहो तहज्जुद नमाज़ आ सुभान तहज्जुद नमाज़ जे लाइ अल्लाह ताला फरमातो आहे इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्दि व इज़ा खातबहुमुल जाहिलूना कालू सलामा सुभान अल्लाह यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा सजी सजी रात गुजरी वेंदी आहे अल्लाह वारनि जा सीधा कुटण में न सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो कौल आहे इते जंहिंमहिल सजी सजी रात इबादत करनि हा पिछाड़ी में अर्ज़ करनि हा मुंहिंजो मौला अहिड़ी का ॾिघी रात ॾे अञा मुंहिंजी नमाज़ पूरी न थींदी आहे रात ख़तम थी वेंदी आहे मुंहिंजा मौला अहिड़ी का सालनि जे बराबर रात ॾे मां ढाओ करे तूं रब्बुल आलमीन जी इबादत करे सघां असर वेल उथी करे रब के बादाइंदो कर रोइंदो कर अल्लाह तबारक व तआला रोइण अची वञे समझ जाए त मुंहिंजी हाज़री क़बूल आहे सुभान अल्लाह हिन ए अल्लाह वारन जो अल्लाह सा मुलाकात जो टाइम होंदो आहे हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह आयत जो तर्जुमो करण फरमाइन था पखी बिया मचन पर हंज हमेशा डुबरा पखी बिया मचन पर हंज हमेशा डुबरा मारे संदे मामरी सदा लुन रहन लोग सुतो निंड्रू करे ही आधी जो उडरन लोग सुतो निंड्रू करे ही आधी जो उडरन अला इन पखन कदी सुमी सुख न मारियो अल्लाहु अकबर कबीरा जो तहज्जुद टाइम ते उथी करे कदे दुखायल हुजे परेशान हुजे घबराइंदो न कर रब्बुल आलमीन जरूर बुधंदो भी आहे बुधी करे वरी दुआ कबूल कंदो भी आहे सुभान अल्लाह रब जी बारगाह में देर आहे अंधेर ना है कबूल तो जरूर कंदो आहे का दुआ इतवारी दुनिया में अगजी हुई का अहिड़ी दुआ हूंदी आहे जेकी क़यामत वारे ॾींहुं रब्बुल आलमीन नफ्सा नफ्सी जे दौर में तोखे उन दुआ जो अहिड़ो अजूरो ॾींदो उहे गुनाह तुंहिंजा वधियल हूंदा त घटिजी वेंदा नेकियूं वधी वेंदियूं क़यामत में जन्नत जो हक़दार बणिजी वेंदी सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी तव्हांजी हाज़री क़बूल मंज़ूर फरमाए तव्हांजा मुंहिंजा इहे अल्लाह पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मौलाना अब्दुल मालिक सज्जन जी वॾी महिरबानी नक़ीब महफ़िल आहिनि अल्लाह ताला इन्हनि खे शादो आबाद फरमाए मौलाना हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद आदम सिकंदरी साहिब जन ऐं तमाम हजरत पीर सिंह सरदार जी पूरी जमात जो खैर गौसुल आलमीन जी पूरी जमात जो खैर सोने नबी से जे आशिकन जी वलियन जी जमात जो खैर बच्चन जो खैर इज्जत जो खैर आबरू जो खैर माल मिल्कियत जो खैर ऐं बनी बारे जो खैर पैदावार में बरकत वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिही व सहबिही अजमईन।